शाह लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर के कॉमर्स शोबे के शागिर्दियाणी के दोस्ती न रखण तां बास पारां हिरासा करे मथस तेज़ाब हारण की कोशिश जो इंकशाफ थियो आहे। शागिर्दियाणी कंवल बतूल चयो आहे त 8 जुलाई ते बास पंहिंजे साथियुनि सां गॾिजी मूं मथां तेज़ाब हारण की कोशिश कई। रड़नि ते ॻुलाए के वासियुनि बचाए वरितो। बोसा वडा जे ॻोठ दुबी जी रहवासण शाह लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर के कॉमर्स शोबे की शागिर्दियाणी कंवल बतूल खैरपुर में सहाफ़ियुनि आॾो दाहीन जो त बास आसिम नवीद पंहिंजे दोस्त पुलिस एहलकार फयाज़ सां गॾु दोस्ती रखण लाइ मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिरासत कंदो रहियो। मुतासिर शागिर्दियाणी कंवल बतूल ॿुधायो त हिन अहिड़ो इतला यूनिवर्सिटी इंतज़ामिया ऐं पुलिस खे ॾिनो, पर इन बावजूद बास जिन ख़िलाफ़ का बि कार्रवाई नाहे कई वई। शागिर्दियाणी चयो त 8 जुलाई ते आसिम नवीद पंहिंजे साथियुनि सां मथस तेज़ाब हारण की कोशिश कई, पर रड़नि ते लही के वासियुनि गॾु थी बचाए वरितो। मुतासिर शागिर्दियाणी के वालिद गुलाम मुस्तफ़ा जिस्काणी चयो त संदसि न्याणी खे गुज़िरियल 8 महीननि खां यूनिवर्सिटी अंदर ई ॿाहिरि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिरासा कयो पियो वञे। हिन वक़्त ताईं बासुनि ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई नाहे थी। हिन चयो त न्याणी जी तालीम मुस्तक़बिल ऐं ज़िंदगी दाव ते आहे। बासर मामले खे दॿाइण लाइ प्रेशर विझी रहिया आहिनि। हिननि DIG सखर या SSP खैरपुर खां मुतालबो कयो त बासुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ ॾिनो वञे।